मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। ऐं कन में सीमट वञण सां रोज़ो फासिद थींदो या न, राय बि अल रखे आहे इंडिया खां। हिन ख़ुदि मां सां राब्तो कयो, इंडिया जो आहे साथी। ऐं जो मां पाण इहा मज़दूरी कंदो आहियां। असां 7 भाइर आहियूं, 7 भाइर 7 ई असां सीमट जो कमु कंदा आहियूं। पर हाणे उहो सीमट असां जॾहिं खणंदा आहियूं न त उहो नक में बि वेंदो आहे ऐं कननि में वेंदो आहे। छा उन सां रोज़ो फासिद थींदो या न? साईं, इन शयुनि सां रोज़ो फासिद न थींदो आहे, छो त इहा शइ अमूमन बंदो खाईंदो बि न आहे न। दज़ हुजे, मिटी हुजे, सीमट हुजे, चूनो हुजे, रेती हुजे, इहे तमामु जेके शयूं आहिनि न, इहे जेकॾहिं बिल फ़र्ज़ वल मुआल अचानक बंदे जे नक में या वात में वियूं बि सही न, त इन्हनि सां रोज़ो फासिद नाहे थींदो। छाजे करे त इहे शयूं अमूमन खादियूं न वेंदियूं आहिनि। कोई खाईंदो आहे बजरी, भला को खाईंदो आहे भला? मिटी कोई खाईंदो? मिटी सीमट कोई फक हणंदो भला? इहे शयूं अमूमन खादियूं ई न वेंदियूं आहिनि। हा, जेके शयूं खादियूं वेंदियूं आहिनि उन जे खाइण सां रोज़ो फासिद थींदो। साईं, सूफ़ आहे, अहिड़ी तरह मानी आहे, बिरयानी आहे, पाणी आहे, ॼाणी वाणी जेकॾहिं खाधे त पोइ उन सां रोज़ो फासिद थींदो। पर जेके बि मज़दूर मज़दूरी कनि था, उन मज़दूरी सबबु नक में मिटी थी वञे, दज़ थी वञे, तमामु जेके बि दज़ूं आहिनि, इन्हनि सां रोज़ो फासिद न थींदो आहे। रोज़ो बल्कि दाइम क़ाइम हलंदो आहे। ॾिसो केतिरो मुस्लमाननि जो ईमान आहे। रोज़े जी हालति में सीमट जूं बोरियूं खणनि। मूंखे ॿुधाई वाइस मूंखे कंहिं चई, साईं असां मुकमल ईअं ई जेको रोज़ा रखंदा आहियूं। हिंदुस्तान में असांजो तालुक़ु आहे, असां ईअं ई सभु रोज़ा रखंदा आहियूं। 7 भाइर आहियूं, ग़ालिबन 6 भाइर आहियूं, 6 ई असां इहो कमु कंदा आहियूं। हे ईमान आहे। असां कमरनि में अंदरि वेही करे साईं पेट में सूर थो पए, दिमाग़ असांजो फिरंदो आहे, रोज़ा रखूं था। हा, जेको कोचो थींदो आहे, जॾहिं ईमान मज़बूत हूंदो आहे, अल्लाह सां तालुक़ु हूंदो आहे, मामलो पोइ अहिड़ो हूंदो आहे।